पेंशन सरकारी मुलाज़मत में इहो ई त एडवांटेज आहे, न त माण्हू प्राइवेट सेक्टर में छो न वञे, कारोबार छो न करे। माण्हू सरकारी नौकरीअ में ईंदो आहे इहो सोचे त जॾहिं आउं रिटायर थींदुसि या आउं गुज़ारे वेंदुसि या आउं ज़ख़्मी थींदुसि या आउं बीमार थींदुसि त मूंखे ऐं मुंहिंजे घर वारनि खे मुंहिंजी रिटायरमेंट खां पोइ बि हिकिड़ो मुआवज़ो मिलंदो जंहिंमें घर हलंदो, जंहिंमें चुल्ह ॿरंदी। हीअ त सरकार आहे न, सरकार सॼे पाकिस्तान में हिकु जहिड़ी रवैयो रखणु खपे न सरकार खे। जेको सरकार जो रवैयो KPK में हुजे, जेको पंजाब में हुजे, जेको बलूचिस्तान में हुजे, उहो ई सिंध में हुअणु खपे। या सरकार तफ़रीक़ कंदी, या तफ़रीक़ ऐं फ़र्क़ु कंदी, मतभेद कंदी, त उहो आइन पाकिस्तान जे आर्टिकल 25 जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। आर्टिकल 25 चए थो समूरा पाकिस्तानी बराबरि आहिनि, महांगाई पंहिंजे उरूज ते आहे, इन्फ्लेशन जे करे माण्हुनि जी चेल टुटी पई आहे। उन में वरी तव्हां उन्हनि जा अलाउंसिस, उन्हनि जा ग्रुप इंश्योरेंस, उन्हनि जूं पेंशनूं, उन्हनि जा डिस्पेरिटी अलाउंस सभु ख़तमु था कयो। ऐं जेके ॿिया मुलाज़िम इंटरव्यू ॾेई पब्लिक सर्विस कमीशन ऐं NTS ऐं IPL धिका खाई 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 जिन जूं उमिरियूं गुज़री वियूं, उन्हनि खे चौधा नौकरियूं हाणे आहिनि ई कोन। ते सिंध जे मुलाज़िमनि खे ईअं ट्रीट पिया कयो जहिड़ा उहे ॿिए दर्जे जा शहरी हुजनि। हीअ जेके ITA पास माण्हू आया, उस्ताद आया, उन्हनि खे विहारे 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 सालनि खां हाई कोर्ट वञनि, सुप्रीम कोर्ट वञनि, को बि उन्हनि जो नतीजो कोन थो निकिरे, वेठा आहिनि, उन्हनि जूं ज़िंदगियूं उमिरूं गुज़री वियूं। इहे जेके म्यूज़िक टीचर्स हुआ, इहे तव्हां वटि मेड कराए आया, असांखे नौकरी ॾियो, पाण अनाउंस कयो। इहे 5 खां 15 ग्रेड वारा जेके मुलाज़िम हुआ, इहे पाण आया, तव्हां ॾाढा असांजो अनाउंस कयो छा? तव्हां चयो त नौकरियूं था ॾियूं, पोइ अनाउंस करे पोइ वरी फिरी वियो, चओ त बोझ आहे, मईशत ते असीं कोन था करे सघूं, पोइ तव्हां अनाउंस छो कयो?